ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। क्लास 17 सिट पहिरीं। आई एम हंग्री। मूंखे बुख लगी आहे। मूंखे बुख लगी आहे। सिट ॿी। व्हाट डिड यू से? व्हाट डिड यू से? तव्हां छा चयो? तव्हां छा चयो? सिट टी। इट इज़ टाइम फॉर यू टू गेट अप। इट इज़ टाइम फॉर यू टू गेट अप। तव्हांजे उथण जो वक़्तु और यू कैन से टाइम थी वियो आहे। तव्हांजे उथण जो वक़्तु और टाइम, वॉट एवर यू फील। वक़्तु थोरो प्योर सिंधी वर्ड आहे। तव्हां टाइम चवंदा तॾहिं बि हलंदो। तव्हांजे उथण जो टाइम थी वियो आहे। सिट चौथी। Chris is looking at the sea from his balcony. Chris is looking at the sea from his balcony. इहो आहे क्रिस पंहिंजे बालकनीअ मां समुंड खे पियो निहारे। क्रिस पंहिंजे बालकनीअ मां समुंड खे पियो निहारे। सिट पंजी। You sit, I will open the door. You sit, I will open the door. तव्हां वियो, मां दरवाज़ो खोलियां थो। तव्हां वियो, मां दरवाज़ो खोलियां थो। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। बाक़ी 3 क्लास पोइ तव्हांजो कोर्स कंप्लीट। पोइ हिन खे तव्हां प्रैक्टिस कजो। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम।